इस्लामाबाद जी बैंकिंग कोर्ट इमरान खान के 28 फरवरी ते पाबंदी मड़ियल फंडिंग केस में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद जी बैंकिंग कोर्ट में चेयरमैन पीटीआई इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत फंडिंग रोकण वारे केस जी ॿुधणी थी। इमरान खान जी कानूनी टीम तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुक्म जी कॉपी अदालत में जमा कराई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुक्म जी रोशनी में अदालत इमरान खान के 28 फरवरी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। बैंकिंग कोर्ट जी जज रक्षंदा शाहीन केस जी ॿुधणी कई। केस जी ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी कई वई। खबर शामिल करें तो ज़ाहिर शाह के कौमी एहतसाब ब्यूरो जो वक्ती चेयरमैन मुकर्रर किया वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब ज़ाहिर शाह के कौमी एहतसाब एक्ट 1999 जे सेक्शन 6B तहत चेयरमैन नेब मुकर्रर किया वियो आहे। ज़ाहिर शाह के नए चेयरमैन नेब जी मुकर्ररी ताईं मुकर्रर किया वियो आहे। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त ज़ाहिर शाह के 22 फरवरी का मुकर्रर किया वियो आहे। ज़ाहिर शाह उन खां अॻु नेब में एडिशनल डायरेक्टर तौर ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहियो हो। आफ्ताब सुल्तान जे इस्तीफ़ा खां पोइ ज़ाहिर शाह इदारे जा मामला संभाले रहियो आहे। वो 10 सालन खां वधीक अरसे खां नेब सां लाॻापियल आहे। ज़ाहिर शाह डीजी नेब रावलपिंडी बि रही चुको आहे, जॾहिं त हू 2021 खां डिप्टी चेयरमैन जो उहिदो संभाले रहियो हो। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर चयो आहे त पाकिस्तान जी मईशत सख़्त दबाव में आहे। IMF सां मुआहिदे खां पोइ मईशत में बहितरीअ जा इम्कान आहिनि। वॉशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे नवीद कमर चयो त अमरीका असांजे बरामदात जी सभ खां वॾी मार्केट आहे। अमरीका सां वापार खे हथी वठण लाइ कारोबारी तबिके खे मराहतूं ॾींदासीं। उन चयो त पाकिस्तान ऐं अमरीका जा लाॻापा वक़्त सां गॾु वधीक मज़बूत थी रहिया आहिनि। उमीद आहे त पाकिस्तान लाइ USAID जे प्रोग्राम ते मुस्बत अॻभराई थींदी। वाज़ रहे त पाकिस्तान के चीन खां $700 मिलियन मिलिया आहिनि। स्टेट बैंक ज़रियनि मूजिब इहा रक़म चाइना डेवलपमेंट बैंक के रूरल मुआहिदे खां पोइ मिली वई आहे। उन हवाले सां पाकिस्तान ऐं चीन विच में हिकु मुआहिदो बि थी वियो आहे। ज़रियनि मूजिब रक़म जी वसूली सबबि पाकिस्तान जा परॾेही नाणे जा ज़ख़ीरा $4 अरब जे वेझो पहुची विया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो आहे त इमरान खान ज़िद्दी क़िस्म जो माण्हू आहे। उहो कुर्सीअ लाइ जेल भरियो तहरीक जहिड़ा ड्रामा करे रहियो आहे। शाज़िया मरी ॼाम नवाज़ अली में BISP जे बेराणी सेंटर जो दौरो करे रजिस्ट्रेशन वारे अमल जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे संदसि चवणो त हिक पासे जेल ॿिए पासे बेल था घुरनि। उन्हनि खे अवामी मसइलनि जी का बि ॼाण नाहे। उन्हनि अवाम खे कहिड़ो रिलीफ ॾिनो उहो सभिनी साम्हूं आहे। इमरान खान जे टोले जे 80 माण्हुनि मां 18 बि बीहण लाइ तैयार न आहिनि। अॻु बि तहरीकूं हलियूं हुयूं जिन में माण्हुनि तकलीफ़ूं सठियूं। गुरबत जे ख़ात्मे बाबति वफ़ाक़ी वज़ीर जे दौरे दौरान जर्मनी जो वफ़द बि साणुसि गॾु हो, जंहिंखे सरकारी पॉलिसी बाबति ॼाण ॾिनी वई। वफ़द पारां गुरबत जे ख़ात्मे लाइ वफ़ाक़ी वज़ीर जी कोशिशुनि जी वाखाण कई वई। रावलपिंडी में गिरफ्तार पाकिस्तान तहरीक इंसाफ के 6 अगवाणन के अडियाला में शाहपुर जेल मुंतकिल किया वियो। ज़रियन मूजिब PTI जी जेल भरियो तहरीक के सिलसिले में गिरफ्तार अगवाणन में फयाजुल हसन चौहान, जुल्फी बुखारी, सदाकत अब्बासी, एजाज खान, लुत्फ अब्बासी, चौधरी साजिद के अडियाला का शाहपुर जेल मुंतकिल किया वियो आहे। ज़रियन जो चवण है त PTI जे ॿियनि इक़ताली कारकुनन के अडियाला जेल में हाफिज़ाबाद जेल मुंतकिल किया वियो आहे। रावलपिंडी में जेल भरियो तहरीक के सिलसिले में PTI अगवाणन फयाजुल हसन चौहान, जुल्फी बुखारी, सदाकत अब्बासी, वहीद कासिम, एजाज खान जी समेत 100 खां वधीक कारकुन गिरफ्तारी ॾिनी वई। खबर शामिल कई दादूमा जिते उमिर बाप चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी जज जे मोकल हुजण सबबि मुलतवी कई वई। ॿुधणीअ दौरान इल्ज़ाम हेठायल MPA सरदार चांडियो वकील सां गॾु अदालत में पेश थियो, जॾहिं त बुरहान खान मुल्क खां ॿाहिरि हुजण सबबि पेश न थियो। गिरफ़्तार जवाबदार मुर्तज़ा चांडियो, ज़ुल्फ़कार सिकंदर, अली गोहर चांडियो ऐं उन वक़्त जे SHO करीम चांडियो खे सेंट्रल जेल खां अदालत में आंदो वियो। उमेर बाप चांडियो अदालत न पहुती। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जो जज हाफिज़ अताउल्ला शेख मोकल ते हुजण सबबि ॿुधणी 7 मार्च ताईं मुलतवी कई वई।
विपासे मां खे ख़बर ॾियूं काज़ी अहमद मां जिते 30 वरनि जे नौजवान जो वण में टंगियल लाश हथायो आहे। ॻोठ सूमर चांडियो में नौजवान सरदार चांडियो जो मुबैना वण में टंगियल लाश हथ कयो वियो। मक़तूल जे लाश खे तालका अस्पताल काज़ी अहमद मुंतकिल कयो वियो, जिते मक़तूल नौजवान जे भाउ परवेज़ चांडियो ऐं ॿियनि वारसनि नौजवान जे क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे ॿुधायो त नौजवान खे ॿ अणॼातल माण्हू घरां सॾे वठी वञी खेसि क़त्ल करे लाश वण में टंगे छॾियो आहे। मक़तूल जी अमर मुस्मात राणी ॿुधायो त मुंहिंजे पुट खे नशो ॾेई क़त्ल कयो वियो आहे। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। उमरकोट में पसंद जी शादी कंदड़ नौजवान जे पीउ खे फ़ैसिले जे बहाने घुराए क़त्ल कयो वियो। ॻोठ बल्हार वासी वज़ीर ओड जे पीउ सिकंदर ओड खे नारी जे वारसनि बहाने सां घुराए क़त्ल करे छॾियो। शादी कंदड़ नारी ज़रीना ओड जे वारसनि मोती घमन सिकंदर ओड पारां सूमार ओड खे क़त्ल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु हो त जवाबदार सूमार ओड जी शादीशुदा नुंहुं अमृता ओड खे बि अगवा करे विया आहिनि। हुननि चयो त शादी कंदड़ जोड़े जी असांखे ॼाण नाहे। सूमार ओड जे खून सां इंसाफ़ कयो वञे। सूमार ओड जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। पुलिस पहुची जांच शुरू करे छॾी। करमपुर में उरड़ी जा वार जारी, वधीक हिक नींगरी फौत थी वई। ॻोठ रेहान खान निदवाणी में वधीक हिक नींगरी, ॿिनि वरनि जी मदियादी इमामदीन निदवाणी उरड़ी विघे फौत थी वई। करमपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मलेरिया उरड़ी जूं वैक्सीन न थियण जे करे उरड़ी समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ॿिनि ॾींहनि में उरड़ी विघे 3 नींगरियुनि दम ॾेई छॾियो। फौती ॿारनि जे घर में कोहराम मतल आहे। ॾेई भरिसां ॻोठ मोहम्मद हसन रुस्तमाणी में जवाबदारनि शागिर्द खे अगवा तशद्दुद जो निशानो बणायो। अगवा थियल नौमान रुस्तमाणी खे ॾेई पुलिस बाज़ियाब कराए थाणे ते आंदो। ज़ख़्मी थियल नौमान रुस्तमाणी खे पुलिस लेटर ॾेई तालुका अस्पताल टंडो बागो रवानो कयो, जिते मेडिकल जूं सहूलियतूं अण पूरियूं हुअण सबबि खेसि हैदराबाद रेफर कयो वियो आहे। अगवा कंदड़नि शादी खान रुस्तमाणी, अली अहमद, नूर हसन, अली मोहम्मद रुस्तमाणी ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि ते एनसी दाख़िल कई वई। ज़ख़्मी नौमान जे वालिद मोहम्मद रमज़ान रुस्तमाणी ॿुधायो त मथे ॼाणायल धुर जे माण्हुनि ऐं संदन सौटनि जो पाण में ज़मीन तां तकरार हलंदड़ आहे। हुन केस में मुंहिंजी शाहिदी ॾिनल आहे, जंहिं तां इल्ज़ाम हेठायल धुर मुसलसल मूंखे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ऐं हिरासा कंदी रहे थी ऐं अॼु मुंहिंजे पुट खे अगवा करे सख़्त तशद्दुद कयो वियो आहे। उन DIG हैदराबाद ऐं SP बदीन खां मुतालबो कयो आहे त मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। मेहड़ वेझो पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान पुलिस एहलकार गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। मेहड़ गाजी खावड़ रोड ते ॾोहनि जी नियत सां बीठल हथियारबंदनि ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान पुलिस ऐं ॾोहारनि विच में फायरिंग जी ॾेवड़ थी। फायरिंग में A सेक्शन जो पुलिस एहलकार मक़सूद अबड़ो गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी पुलिस एहलकार खे तालके अस्पताल मेहड़ आंदो वियो, जितां खेसि तिबी इमदाद ॾियण बाद लाड़काणे ॾियो वियो।